अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस में तव्हांखे भली कार चऊं था। तव्हां ॾिसी रहिया आहियो ऑफिशियल यूट्यूब चैनल लर्निंग विद एनएमएस। सिंधी ग्रामर में इल्म बदी जो ॿियो क़िस्म सनती लफ़्ज़ जो अहम क़िस्म तजनीसे ताम। तजनीसे ताम जी लफ़्ज़ी माना आहे मुकमल, हिक जहिड़ा या साॻिया कंहिं जुमिले या शहर में ॿ या ॿिनि खां वधीक इस्तेमालु थियल अहिड़ा लफ़्ज़ जिन जी सूरतक़ती तलफ़ुज़ हिक जहिड़ी हुजे पर माना में मुख़्तलिफ़ हुजनि, अहिड़ी सनत खे तजनीसे ताम चइबो आहे। मिसाल तौरु, वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो। वरी ॿियो चकर, वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो। मिसाल ॿियो, काण कनी जी काण, आऊं काणू कढां कन जूं। पहिरें मिसाल में वर जो लफ़्ज़ 3 खां 4 दफ़ा कमु आयल आहे, पर हर दफ़े माना जुदा जुदा अथसि। अहिड़नि काफ़ी शाइरनि में जॾहिं हिक खां वधीक लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुजनि, उन्हनि लफ़्ज़नि खे चइबो आहे तजनीसे ताम।